जीअं सिंध जीअं पेटलफ जीअं असांजे मुलाज़िमनि जो अलायंस तकरीरूं मुंहिंजे ख़्याल में इलाही थी वियूं आहिनि टाइम बि तमामु घणो थियो आहे ते हिकिड़ी से नंढी शइ ते तव्हां सां बंदि कयां थो त हीउ जेको असां सभु माण्हू तकरीरनि में पंहिंजी गुफ़्तगू में पंहिंजी कचहरियुनि में इहा ॻाल्हि था कयूं त मुराद शाह बिलावल पुटे नोटिस वरितो आहे ऐं मुराद शाह उनखे मञे कोन थो माना हिकिड़ी तव्हां सम्झो हिकिड़ी नंढी ॿाराणी ॻाल्हि आहे त बिलावल नोटिस वठे ऐं मुराद शाह न मञे इहा शइ कान्हे असल कहाणी आहे त पीपल्स पार्टी जेका बुटे जो वीहनि जेके भाई पीपल्स पार्टी माण्हू वेठा आहिनि जेके शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे फ़लसफ़े ते या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे फ़लसफ़े ते कमु कंदड़ माण्हू अॼु बि पीपल्स पार्टी मौजूदु आहिनि अॼु बि उहे माण्हू महसूसु कनि था त सिंध जो माण्हू या सिंध जो मुलाज़िम जॾहिं निकितो आहे त मसलन काइम अली शाह सैयद काइम अली शाह असांजो अॻूणो वॾो वधी रहियो आहे गुलाम कादर चांडियो या साईं मौला बख्श चांडियो जेके पुराणा माना वर्कर पीपल्स पार्टी रहिया आहिनि जेके शहीद मोहतरमा या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे फ़लसफ़े ते कमु कनि था हुननि हिन शयुनि खे महसूसु कयो आहे उहो सम्झनि था त हीअ ज़्यादती आहे हीअ ज़ुल्म आहे जेका पीपल्स पार्टी जे घटि में घटि दौर में न थियणु खपे पर बदकिस्मतीअ सां अॼु पीपल्स पार्टी जे ऐवाननि में जेके माण्हू वेठा आहिनि उहे हिन फ़लसफ़े जा माण्हू न आहिनि असांजे लाइ वॾे में वॾो मसइलो हिकिड़ो इहो आहे त अॼु पीपल्स पार्टी ऐवान में जेके माण्हू वेठा आहिनि उहे हिन शहीद भुट्टो न मोहतरमा जे वीरनि जा माण्हू आहिनि न उन्हनि जे फ़लसफ़े ते कमु कंदड़ माण्हू आहिनि तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि ते असां मयार नथा करे सघूं उन्हनि सां असां जहिड़ो ज़रूरु कंदासीं मयारूं छा जूं मयारूं पंहिंजे ते हूंदियूं जॾहिं उहे पंहिंजा आहियूं जॾहिं असांजो मुआशी क़तल कनि माना असांखे क़तल कनि हिते ॾाढो असां सां जो कल्ह आऊं ठटे वारे हुउसि कैंप ते त साईं रियाज़ शाह शिराज़ी असांजो मोहतरम वज़ीर बि आहे सूबाई असेंबली मेंबर बि आहे उहो उन कैंप ते आयो महिरबानी साईं जी दोस्तनि सभिनी वाह वाह कई दादा साईं आयो घटि में घटि असांजो चूंडियल अलाए कहिड़ो माण्हू हो उहो आयो असांखे ॿुधाई असांखां पुछई पर मूं चयो यार इहे ई माण्हू जॾहिं हिन असेंबली या कैबिनेट जॾहिं हिन पेंशन वारे मामले ते कटियो पिए त हिननि सभिनी सहियो कयूं माना असांजे क़तल करण में जो जेको ठहियो क़तलनामो उन्हनि ते हिननि सभिनी सहियूं आहिनि हाणे सहियूं करे वरी आया आहिनि असां वटि ऐं असां पिया चवनि यार तव्हां सां असांखे हमदर्दी आहे माना अॼु बि हे माण्हू ईअं था सम्झनि त सिंध जो माण्हू नाहिल आहे अणपढ़ियो आहे जाहिल आहे हू असांजे ॻाल्हियुनि में अची वेंदो त असांखे क़तल करे वरी अची असां कांदी थिए न असीं जीअं जीअं करियूं सो मुंहिंजे ख़्याल में हे सभु शयूं असां पढ़िया लिखिया माण्हू आहियूं इहा तहरीक जेका आहे इहा आउं त सम्झां थो पीपल्स पार्टी ॻाल्हि छो ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे त 10 लख माण्हुनि जो मसइलो आहे 10 लख पढ़िया कढ़िया माण्हू हिकिड़े पढ़ियल माण्हू जी फ़ौज 10 लख जी फ़ौज उन्हनि जो मसइलो आहे पीपल्स पार्टी तव्हां सम्झो था त इन सभिनी शयुनि खे कोन महसूसु कंदी हिते जेको नारो लॻे थो बिलावल हाउस जी दीवारूं लुॾनि थियूं हिते जेको तव्हांजो नारो लॻे थो सिंध असेंबली दीवारूं लुॾनि थियूं ईअं न कोन लुॾंदियूं लुॾंदियूं हूंदियूं पर हुननि जी मजबूरी आहे हीउ जेको पाण माण्हू रतरू था त असांजो मुआशी क़तल कयो वियो आहे न असांजो ज़रूरु कयो आहे पर सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त हिन खां पोइ सिंध में को सरकारी मुलाज़िम भर्ती न थी सघंदो जॾहिं तव्हांजी पेंशन वारो सिस्टम ई ख़तमु थी वेंदो त तव्हांजा ही सॼो प्राइवेट जे तरफ़ सॼे सिस्टम में खणी पिया वञनि हिन सिंध खे तव्हां सम्झो समूरा खाता हे प्राइवेट तौरु खणी वञण जी इहा हिकिड़ी पहिरीं कड़ी आहे जंहिंखां पोइ ही सॼियूं शयूं हली वेंदियूं जॾहिं सिस्टम ई प्राइवेट थी वेंदो छा जूं पेंशनूं छा जूं ॿियूं त इहो एॾो वॾो क़दम पीपल्स पार्टी ईअं न खयो आहे पीपल्स पार्टी जे हिन सॼे पीरियड में जेकॾहिं असीं ते नज़र विझूं बदकिस्मतीअ सां असां माण्हुनि जो असां वॾो ज़ुल्म ई आहे त असां उन्हनि खे चूंडियो दोस्त सवेरी तकरीर पिया कनि त हाणे असीं कूड़ा ठपा कोन हलंदासीं हाणे असीं 47 फार्म भरे कोन ॾींदासीं अदा असीं भरे ॾियूं या न भरे ॾियूं असीं रुगो वोट न ॾियूं वञी कूड़ा ठपा बि वणनि वञी 47 फार्म बि वरी असां रुगो वोट न ॾियूं त तब्दीली अची वेंदी असां ॿियो कुझु बि न कयूं इहो ई वोट हिननि खे रुगो न ॾियूं त तब्दीली अची वेंदी सो अॼु जॾहिं असां हिन कंडीशन में हुजूं त पीपल्स पार्टी 30 सालनि में
संदसि दौरे इख़्तियार पीपल पार्टी जो 30 साल सिंध जा नौजवान हो, सब पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहियो, सब बाशऊर दोस्त वेठा आहियो। पीपल पार्टी सिंध जे माण्हुनि खे ॾिनो छा आहे? इहा वॾो सवाल आहे। पीपल पार्टी 30 सालनि में जे दौरे इख़्तियार में हुननि पंहिंजा घर भरिया आहिनि, पंहिंजनि रिलेटिव माण्हुनि जा घर भरिया आहिनि, पंहिंजनि मिटनि माइटनि जा घर भरिया आहिनि, पर सिंध जे माण्हुनि खे निंदण को करे छॾियो आहे, पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। इहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा आहिनि, असांजो नियाणियूं, असांजा घर ॿार, असांजूं इज़तूं, माना असांजे सिंधी समाज जो न सिंधी सोसाइटी जो सॼो नक्शो पीपल पार्टी तब्दील करे छॾियो। जेका क़ौम बाग़ैरत क़ौम हुई, जेका पंहिंजे नियाणियुनि खे पर्दो कराईंदी, जेका कंहिंजे घर में बग़ैर पर्दे नियाणी न वेंदी, उहा बाज़ारनि में सरेआम चौक ते सुबुह खां शाम ताईं बचा खणियो पाण सां गॾु बीठी आहे। माना असांजे हिन सॼे मुआशरती सिस्टम खे पीपल पार्टी तबाह कयो आहे। त हीअ जेका हाणे असां जंग शुरू कई आहे, भले असां पंहिंजे पेट लाइ असां सम्झो था असांजो मसइलो आहे, उन ते ई कई आहे, पर आउं ईअं चवां थो त हाणे हुन जेको इक़्तिदाम थिए, जेका आख़िर थिए, छा फ़क़ति इहा न थिए त पेंशन ते कटौती जो नोटिफिकेशन वापसि अचे ऐं असीं जीए करणु शुरू करियूं। ईअं न थिए। हाणे असांखे सोचणो पवंदो। हाणे असां ते इहो फ़र्क़ु थिए थो त इन सिस्टम खे तब्दील असीं करे सघूं था। ऐं यकीन रखो त 10 तारीख़ और 6 तारीख़ जेकॾहिं असां इन ई जोश ऐं जज़्बे सां गॾु रहियासीं त 6 तारीख़ तव्हांजा नोटिफिकेशन वग़ैरह तव्हांजा नंढियूं शयूं आहिनि। 6 तारीख़ कराची जी इहा बिलाल वासी घटियूं, प्रेस क्लब जो घटियूं, हिकिड़ी वॾी नवी खणी सिंध जे माण्हुनि लाइ ईंदियूं ऐं हिन सॼे सिस्टम मां तव्हां यकीन रखो जान छुटी वेंदी। तंहिं करे पाण खे मुंदम रखो, पाण खे मज़बूत रखो, पंहिंजी क़यादत ते यकीन रखो। जेसीं असीं पंहिंजी क़यादत ते यकीन न रखंदासीं, असीं ख़ुदि ई मशकूक थी वेंदासीं, तयार अला छा थी वेंदो, अला असांजी क़यादत विकामजी वेंदी, अला हीअं थी वेंदो, अला हीअं थी वेंदो, त पोइ मुंहिंजे ख़्याल में असीं जंग विड़ी न सघंदासीं। असांखे पंहिंजी क़यादत ते यकीन रखणु खपे, पंहिंजी क़ुवत ऐं पंहिंजी ताक़त ते यकीन रखणु खपे। जॾहिं असां इहो कंदासीं त इंशाअल्लाह फतेह असांजी थींदी, असांजी थींदी, असांजी थींदी।